सभिनी ॾिसण ॿुधण वारनि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला वबरकातुहू। मुंहिंजा मुस्लमान भाइरो दोस्तो, अल्लाह तबारक व तआला जे पाक बाबरकत नालनि मुबारक मां हिकु इस्म मुबारक या गफ़्फ़ार ऐं वॾा बख़्शींदड़। जुमे जी निमाज़ खां पोइ जेको शख़्स ही इस्म मुबारक 100 भेरा पढ़ंदो उहो मक़बूल बाननि बंदनि में शामिल थींदो। संदसि तंगी ख़तम थी वेंदी ऐं अल्लाह तबारक व तआला रिज़्क़ में रोज़ी में बेपनाह बेहिसाब अल्लाह तबारक व तआला ग़ैब मां मदद अता फ़रमाईंदो। जेकॾहिं हो इस्म मुबारक या गफ़्फ़ार इग़फ़िर ली ज़ुनूबी या गफ़्फ़ार इग़फ़िर ली ज़ुनूबी सां गॾु पढ़िजे त वधीक फ़ाइदा हासिल थींदा। तो मुंहिंजा दोस्तो, या गफ़्फ़ार पढ़ण जी इहा फ़ज़ीलत आहे। अल्लाह तबारक व तआला जे पाक इस्म मुबारक जी बरकत अवां ॿुधी इन खे घणे में घणो पढ़ंदा, अल्लाह तबारक व तआला अव्हां जी रिज़्क़ में रोज़ी में अल्लाह करीम पंहिंजनि ख़ज़ाननि मां अता फ़रमाईंदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।